सॼी सिंध खे सलाम। ख़ुदा करे सभु ख़ुशि हुजो। उहो मिसाल ॾींदा आहिनि, आहे त ॾाढो सुठे वॾे माण्हू जो माण्हू खे ॿुधू बननि। ॿुधू ॾिसो त भला कॾहिं कॾहिं कीअं लफ़्ज़नि जी सूंहं विञाइजी वेंदी आहे। ॿुध चइबो आहे इल्म खे, चइबो आहे अकुल खे चइबो आहे। जंहिं महिल गौतम ॿुद्ध जो नालो जेको आहे ठहियो आहे, गौतम दात जो सिद्धार्थन जो नालो। त माना ॿुध जेको आहे सो माना माना इल्मु, माना अशराफ़ जेको माण्हू आहे, जेको आलिम माण्हू आहे, उहो छा थी वियो? ॿुधू। माना इहो जेको बेवकूफ़, इहो बेवकूफ़ माण्हू आहे इहो। त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त लफ़्ज़नि जी सूंहं बि हली वेंदी आहे ऐं इंसान जी सूंहं बि हली वेंदी आहे, ऐं उहा सूंहं मोटाए असांखे, उहा लफ़्ज़नि जी सूंहं मोटाइणी आहे। ऐं उहा इंसान जी जेका सूंहं आहे, जेका इंसान ज़ात जी सूंहं आहे, उहा मोटाइणी। छो त असां वटि जेको सूफ़ी जो जेको असां वटि कॉन्सेप्ट वञी बीठो आहे, त उनखे बर्दाश्त करणु। माना अगरि दुश्मन आहे जेकॾहिं, त दुश्मन खे बि बचाइणो आहे। ऐं जेकॾहिं हिकिड़ो ख़राबु माण्हू आहे, कीअं लतीफ़ साईं जेको आहे तारीफ़ थो करे, चङनि सां चङा आहियूं ईअं तव्हां सभु को हो। चङनि सां चङा आहियूं ईअं तव्हां सभु को हो। चङनि सां चङा आहियूं सभु को कंदो। हूअं बि इहो ई हिकिड़ो स्टैंडर्ड हिकिड़ी ॻाल्हि ठही वई अथव, जेको चङो माण्हू हूंदो उन सां चङो हलिबो, जेको ख़राबु हूंदो उन सां ख़राबु हलिबो। माना ख़राबु छो हलिबो आहे? ख़राबु माण्हू आहे त हुन खां टारो करियो हुन खां। पर माना हिकिड़ो आम हिकिड़ो कानून ठही वियो। पर ही कहिड़ा माण्हू आहिनि? ही कहिड़ा सूफ़ी जो जेको कॉन्सेप्ट आहे, अंदाज़ो करियो त जेकॾहिं तव्हांखे उनजी ख़बर पइजी वञे त रुॻो असीं जेको आहे नारा हरण हक़ मौजूदु न करियूं, असीं सचपच सूफ़ी थींदो। सूफ़ी जो को फ़िरक़ो न थींदो आहे। सूफ़ी खे केरु भाईंदो कोन्हे को। ॿियो त ठहियो, पर घर वारा पोइ जेको आहे उन मथां बेज़ार हूंदा आहिनि। छो त हू पंहिंजो बि न हूंदो आहे, की न को घर वारनि जो हूंदो आहे, न को पंहिंजो हूंदो आहे। हू त हूंदो आहे सॼी दुनिया जो हूंदो आहे। माना हू इज़ अ सर्वेंट ऑफ पीपल। माना उनजी जेका सॼी जेका ज़िंदगी आहे उहा माण्हुनि जी जेका ख़िदमत में गुज़रंदी। ऐं लतीफ़ सां जेके सूफ़ियनि जा जेके रोल ॿुधाए, हीअ सूफ़ियनि जा जेके किरदार ऐं जेके लक्षण ॿुधाए थो, जेके सबगुण ॿुधाए थो। ऐं आउं सम्झां थो त इहे जेके तव्हां पढ़ी वठो, तव्हां ॿुधी वठो, त जेकॾहिं तव्हां वाक़ई रिस्क खणी वठो, तव्हां तकलीफ़ूं बर्दाश्त करे सघो, तव्हीं अज़तूं जेकॾहिं तव्हां बर्दाश्त करे सघो, ऐं तव्हांखे उनजे नतीजे जी ख़बर हुजे त सुभाणे जो नतीजो छा निकिरे, ऐं तव्हांखे ख़बर पइजी वञे त सुभाणे त भलो माहौल ठही वेंदो हले। हीउ जेको दुश्मन जेको माण्हू आहे उहो मुंहिंजो सॼणु थी पवंदो। उनजे करे अॼु हुनजूं अड़ागुड़ियूं जेके आहिनि उहे मूंखे बर्दाश्त करणियूं आहिनि। ऐं माना अंदाज़ो करियो त ईअं थी पवे त कातिल कमाई करे वेह माखी जे करे। माना ही पंहिंजो पाण खे बर्दाश्त करणु, पंहिंजो पाण खे डिग्रेड करणु, इंसल्ट जेका असां पंहिंजी जेका असां माण्हू बर्दाश्त करे थो, माण्हू अज़तूं बर्दाश्त करे थो जेको माण्हू, ऐं उनजो नतीजो छा थो निकिरे? उनजो नतीजो निकिरे थो त अॻूणो माण्हू चेंज थो थिए। ऐं इहा जेका प्रैक्टिकल एजुकेशन आहे, इहा जेका ख़ुदा जे रसूल, ख़ुदा जे हबीब, ही नबी आख़िर ज़मा वटि जेका ॾिठीसि, उनजो उते दंग अचे थो। कीअं हू माण्हुनि खे एजुकेट करे थो, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे जेको आहे सो माण्हुनि खे पंहिंजो करे थो वञे। हू अमल कंदे जेको आहे सो माण्हुनि खे मुतासिर करे थो वञे। ऐं तमामु नंढियूं नंढियूं आम ॻाल्हियूं आहिनि, ऐं जेके आउं सम्झां थो त असांजा जेके वॾा जेके आलिम आहिनि उहे जेको आहे सो वॾियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था, जेके माण्हुनि जे मथे में कोन थियूं मापनि, उहे मथे मां हलियूं थियूं वञनि। जेके नंढिड़ियूं नंढिड़ियूं ख़ुदा जे रसूल जो जेको किरदारु, कीअं ख़ुदा जो रसूल जेको आहे सो बाज़ारनि में हलंदो हो, महिमान ईंदा, महिमानदारी कंदो हो, पोरियो करिणो हूंदो हो जेको फर्ज़नि में उहो पोरियो उहो कंदो हो। माना हू जेको आहे सो मुरवजा तौर ते जेके सूफ़ी थी जेको आहे सो बेज़ार थी वञे, जेको गुफ़ान में न वेही रहियो। माना हू माण्हू हिन जेका असां दुनिया खे बि ख़ूबसूरत करणु पियो चाहे, ऐं उन लाइ हू ख़ुदा खां दुआऊं घुरंदो रहियो, रब्बना आतिना फि दुनिया हसनतुम व फिल आख़िर हसनतुम। ए मुंहिंजा ख़ुदा तूं हिन दुनिया
दुनिया में बि असांजी जेका ज़िंदगी आहे उहा बहितर कर, माना दुनिया सुठी कर। दुनिया सुठी कहिड़ी दुनिया सुठी, उनजो कॉन्सेप्ट कहिड़ो ठाहिजे, हींअर छा दुनिया में कोन्हे का, सभु शयूं मौजूदु आहिनि, पोइ छा दुनिया सुठी कोन्हे छा? अॼु बि इहा दुआ घुरूं त जेको आहे सो रबना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन। भला जेके माण्हू घुरंदा रहनि था या जेके घुरंदा रहूं था जेके माण्हू, त उनजो नतीजो कहिड़ो निकितो आहे? उनजो नतीजो इन जे करे जेको आहे सो नेगेटिव निकितो आहे, कुझु बि कोन निकितो आहे, ज़ीरो निकितो आहे। असीं रुॻो दुआऊं कंदा घुरंदा रहूं था। माना दुआ जो मतिलबु आहे सॾु। असां जॾहिं सॾु कयो, जॾहिं असां ख़ुदा खे सॾु कयो असां, त ख़ुदा असांखे वर्दी ॾिनी या न ॾिनी? ख़ुदा असांखे वाट ॾिनी या न ॾिनी? असां इन ते कॾहिं सोचियो कोन्हे। अॼु अचो त ख़ुदा जो हुन वॾे रसूल उहो सूफ़ियुनि जा जेके किरदार जेके ॿुधाया आहे लतीफ़ साईं, उहो ॼण त किरदार असां हिन दुनिया जे वॾे इंसान में ॾिसूं था, इहे ॻाल्हियूं हिन में हुयूं। त उन हवाले सां सूफ़ियुनि जो जेको क़द आहे ऐं उहो तमामु जेको आहे सो वॾो करे थो वञे, पर उहे रहबान न, उहे गुफ़ान वारा न, उहे ख़ानकाही न, माना उहे सूफ़ी जेके माण्हुनि जे लाइ जीअनि था, माण्हुनि जे लाइ मरनि था। उहे सूफ़ी, उहे माण्हू जेके पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजे समाज जे लाइ पंहिंजो पाण खे वक़ुफ़ करे था छॾनि। माना हू कंहिं बि फ़िरके में नथा फासनि, हुनजो कंहिं तबिके सां वास्तो कोन्हे को, हू इंसान आहिनि। हू जेकॾहिं फ़र्ज़ु करे जेकॾहिं मुस्लमान आहिनि त मुस्लमान आहिनि, ऐं हुननि जो कंहिं बि जेको आहे फ़िरके सां जेको आहे को वास्तो कोन्हे को हुननि जो। तॾहिं लतीफ़ साईं चयो सूफ़ी ला कूफ़ी, सूफ़ कोन भांइसि केरु, माना सूफ़ी जेको आहे उहो ला कूफ़ी, उनजो को बि जेको आहे कूफ़ो कोन हूंदो ऐं उनखे केरु भाईंदो ई कोन हुनखे। ऐं ॿियो सूफ़ी ला कूफ़ी कोन भांइसि केरु, ॿियो चई मुंहिंजो ई मंझि विढ़े। ऐं चयो हुनजे विढ़ण जा जेके अंदाज़ जेके आहिनि, विढ़ण जा जेके तरीक़ा हूंदा पंहिंजा, त विढ़ी बि वञे थो ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में ख़बर कान थी। चई मुंहिंजो ई मंझि विढ़े पधर न आयसि पेर, माण्हू पेर बि जेको आहे कोन थो छॾे, को निशान बि कोन थो छॾे, त हीउ माण्हू विढ़ी वियो हलियो, हीउ माण्हू दावत बि ॾेई वियो हलियो, असांजे जेको आहे सो हद बि लागू करे वियो हलियो, मयारूं बि ॾेई वियो हलियो, ग़लति बि करे वियो हलियो, ऐं पंहिंजी जेको आहे तबलीग मुंहिंजो ई मंझि विढ़े पधर न आयसि पेर। ही जेका सूफ़ी जी, ऐं आउं सम्झां थो त जेके सूफ़ी जेके आहिनि या जेके थियणु चाहिनि था, अञा ताईं जेको आहे सो हुन में फाथा पिया आहिनि त सूफ़ी जेको आहे सो मज़हब आहे या सूफ़ी को फ़िरक़ो आहे या सूफ़ी को आइडिया आहे या सूफ़ी को ख़्यालु आहे, छा आहे अञा ताईं बहस। ऐं आउं सम्झां थो त सूफ़ी जेकॾहिं आहे त उन अमल जो नालो, माना सूफ़ी ला कूफ़ी कोन भांइसि केरु, माना ही जेके लक्षण जेके ॿुधाए ही लतीफ़ साईं, जेके अरखान जेके सूफ़ी जा ॿुधाए थो, इनखे तव्हां सूफ़ी जी तशरीह सम्झो, इनखे तव्हां सूफ़ी जी फिलासफ़ी सम्झो। ऐं जेकर उहा ॻाल्हि तव्हांखे वणे थी त ठीकु आहे, जेकर नथी वणे त पोइ तव्हां इन तसव्वुफ़ तां हथु खणो, पोइ त तव्हां अहिड़ी का ॻाल्हि करियो, अहिड़ो को तसव्वुफ़ ॾियो जेको आहे सो हीअं ओचितो जेको आहे सो वणनि में जेको आहे सो हीअं नोट जेको आहे सो हीअं छणणु लॻल ओचितो हीअं, या जितां जितां तव्हां हीअं मटियो उते जेको आहे सो रुॻो नोट पिया हुजनि, सोन पिया हुजनि, ऐं तव्हां रुॻो खणंदा वठो, ॿेड़ींदा वठो, पोइ त या त अहिड़ा सूफ़ी खे जाचो